नाज़रीन में पासे वाक़िफ़ ॿुधाईंदा हलूं। सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न पारां सदर वारे इलाइक़े में एक निजी होटल में इफ़्तार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत आम माण्हुनि शिरकत कई। रिपोर्ट करियो आहे आमिर सुप्रो। सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न पारां सदर वारे इलाइक़े में एक निजी होटल में इफ़्तार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत आम माण्हुनि शिरकत कई। SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ख़ासि महिमान तौर शिरकत कई। प्रोग्राम में मरकज़ी नायब सदर एजाज सामटियो, सैयद गुलाम शाह, GSN जे अॻुवान इलाही बख्श बिकक, महबूब आबासी, प्रोफेसर बदर सूमरो, मखदूम शम्स, नूर अहमद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पीपल्स पार्टी ऐं MQM पाकिस्तान सां मुआहिदो सिंध दुश्मन आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। असां उन मुआहिदे खे सिंध जी वहदत ते हमिलो सम्झूं था। सिंध दुश्मनीअ ते ऐं निफ़ाक़ ते मड़ियल आहे। असीं चवंदासूं त वरी बि PMLN जी क़यादत ऐं पीपल पार्टी क़यादत नज़रसानी करे ऐं हिन में जेके नस्ल परस्ती खे हथी ॾींदड़ नुक़्ता ऐं बुनियादी इंसाफ़ ऐं कानून सां टकराइजंदड़ जेके नुक़्ता आहिनि उनखे ख़तमु कयो वञे। इहे मुआहिदा हमेशह थींदा रहिया आहिनि। पहिरीं ॿिटो निज़ाम अथऊं, पर असांखे इहो ॾिसणो त असां जेके हिते सिंध दुश्मन जेके कुवतूं आहिनि उन्हनि खे कहिड़े नमूने सां मुंहुं ॾियणो आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी सिर्फ़ु हिन सीट जे ख़ातिर हिननि सां मुआहिदो कयो आहे जेको सरासर सिंध दुश्मन आहे। इतिहाद सियासी धुरनि जा थियणु खपनि, पर हीउ इतिहाद सम्झां थो त न नून लीग खे इहो असां हक़ु ॾींदासीं, न पीपल्स पार्टी खे हक़ु ॾींदासीं, न MQM खे हक़ु ॾींदासीं। त हू इतिहाद जे ज़रिए पंहिंजे कुर्सी हासिलु करण जे लाइ सिंध जे जेको आहे सो विरासत जा हू बुनियादु रखनि। इन जे करे सिंध जो माण्हू न सिर्फ़ु इन इतिहाद खे रद्द करे थो, पर अमल में मज़ामत कंदो। अॻुवाणनि चयो त पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे अवाम सां धोखो कयो आहे। उनखां अॻु पीपल्स पार्टी इक़्तिदार में हिसेदारी लाइ MQM सां गॾिजी ॿिटे मकानी निज़ाम ज़रिए सिंध खे विराइण जी कोशिशि कई हुई, जंहिंखे सिंध जे बाशऊर अमाम भरपूर जिदोजहद ज़रिए नाकाम बणायो। हाणे बि सिंध दुश्मन साज़िश ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद ऐं ताक़त जो मुज़ाहिरो कंदे उन साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। कैमरामैन जावेद जोन सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV, कराची।